अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु जो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। असां वटि जेकी बि लेखक आहिनि, ख़ासि तौर ते जेकी जॾहिं किताब छपाइनि था त उन सॼे किताब छपाईअ जे प्रोसेस में सिर्फ़ु जेकॾहिं को माण्हू नुक़सान में वञे थो माली तौर त उहो लेखक आहे। बाक़ी किताब छपाईअ जे मरहले में ॿिया सभु माण्हू कुझु न कुझु कमाइनि था। पनो जेको पनो विकिणे थो, पेपर वारो कमाए थो, पब्लिशर कमाए थो, कंपोज़र कमाए थो जेको टाइप थो करे उहो मवादु, जेको पेस्टर आहे, जेको बाइंडर आहे, हर को माण्हू कुझु न कुझु ज़ाहिर उजरत वठे थो पंहिंजे कम जी, जेको उनजो हक़ बि आहे। इहा का ख़राबु ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं को माण्हू नुक़सान में आहे किताब छपाइण जे मरहले में त उहो लेखक आहे। छाजे करे उहे सभु पैसा उहो पाण थो भरे तक़रीबन। इन में इहा का सुठी ॻाल्हि न आहे। सुठनि मुल्कनि में लेखकनि जा किताब इदारा छपाईंदा आहिनि, पब्लिशर छपाईंदा आहिनि, पोइ उहे खपाईंदा बि आहिनि ऐं उन्हनि खे राइटर्स खे रॉयल्टी बि ॾींदा आहिनि। पर असां वटि अफ़सोस जो इहो सॼो सिस्टम न आहे ऐं असां वटि लेखक सॼी इहा जदोजहद पाण थो करे, पैसे खां वठी ख़र्च करण ताईं, पब्लिशरनि जे पोयां लॻण ताईं, पेस्टर, माना सॼे हिकु हिकु मरहले में पाण जेसीं ताईं हू इन्वॉल्व नथो थिए त कमु सही नथो थिए। ऐं पोइ आख़िर में जॾहिं किताबु छपिजी थो अचे त हुनखे मुफ़्त में विराइणो थो पवे। जेकॾहिं केरु रहिजी थो वञे कापीअ खां त उनजा अलॻि मयारूं सड़णी थो पवे। सो इहा का सॼी हिकिड़ी सिहतमंद ऐं सुठी ॻाल्हि न आहे। असां इन ते बि ॻाल्हाईंदासीं। ॿिया बि मौज़ू आहिनि। अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंधी ॿोलीअ जा लेखक शाइर वहीद मोहसिन साहिबु। वहीद साईं महिरबानी, तव्हां आया, वक़्तु ॾिनो। तव्हां बि जीअं त पब्लिशिंग सां वाबस्ता आहियो। पब्लिशिंग तव्हांजो इदारो आहे डॉक्टर अब्दुल ख़ालिक राज़ अकेडमी, शिकारपुर कराची। तव्हांजो शिकारपुर सां ताल्लुक़ु शुरूअ में रहियो, पोइ तव्हां कराचीअ में अची वियो। त तव्हां हिकु त पंहिंजे इन शिकारपुर ऐं कराची वारे सफ़र ते बि नाज़रीन खे ॿुधाईंदा, ऐं ॿियो इहो जेको सिस्टम हले पियो पब्लिशिंग जो, जीअं त तव्हां उन में इन्वॉल्व आहियो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी। मां त ईअं ॿाहिरियों माण्हू आहियां, मां उहा ॻाल्हि कई। तव्हां इन ते ॿिन्ही शयुनि ते थोरो ॿुधाइजो। हा, बिल्कुलु अव्हां जी ॻाल्हि सही आहे। इहा त वाक़ई जेको आहे पब्लिकेशन में जेको आहे छपाई जे हवाले सां घणो बर्डन जेको आहे, घणो वज़न जेको आहे उहो लेखक ते ई पए थो। उहो पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे थो। पर असांजी जेको आहे हीअ असांजी नई अकेडमी आहे। तक़रीबन असां 40 खनि किताब जेको आहे पाइप लाइन में असां आणे चुका आहियूं, छपाए चुका आहियूं। अच्छा। हा, 40 किताब। त उन में कुझु असां जेको आहे लेखकनि खे बि जेको आहे असां उन सां भाङे भाईवार थिया आहियूं। कुझु किताब अहिड़ा असां छपिया आहिनि जंहिंमें असां ख़ुदि माना पंहिंजे अकेडमी जे तरफ़ां ख़र्चु कयो आहे। हाणे हीअ ॿाराणे अदब जी तारीख़ आहे। मुख़्तियार मल्हा साहब जो किताबु आहे। छो त ॿाराणो अदब मां ख़ुदि हुनजो तख़लीकार बि आहियां, ॿाराणे अदब सां बि आहे। त उन में असां 50-50 जेको आहे ख़र्चु कयोसीं। मूं पंहिंजे इदारे जे तरफ़ां बि ख़र्चु कयो ऐं मल्हा साहब बि ख़र्चु कयो। त इहो हिकिड़ो माना सुठो सवण आहे त जेकॾहिं इदारो ऐं लेखक गॾिजी करे जेकॾहिं ख़र्चु करे किताब आणनि था मार्केट में, ऐं हिकिड़ो सुठो किताब मार्केट में अचे थो त उहो जेको आहे मार्केट में पंहिंजो जेको आहे असर बि छॾे थो। त हीअ किताब असांजो पॉपुलर बि थियो ऐं मार्केट बि हिन किताब कयो। माण्हुनि तमामु घणा जेको आहे पोस्ट ज़रिए असांखां जेको आहे पार्सल घुराया ऐं किताब सुठो बिज़नेस कयो। ऐं असां पुरुमीद आहियूं त अहिड़े क़िस्म जा किताब जेकॾहिं हूंदा त असां 50% ते बिल्कुलु असां माना उहे छापींदासीं। असांजो इहो अज़म आहे। हूअं जेकॾहिं आम तौरु पुछियो थो वञे जी बाबा, त अक्सर इहा किराए थी थिए त सिंधी किताबनि जो विकिरो नथो थिए। इहा असां त इहा ॿाहिरां ॻाल्हि था ॿुधूं, पर बीइंग अ पब्लिशर, बीइंग अ राइटर, तव्हां इन ॻाल्हि खे कीअं ॾिसंदव? सिंधी किताबनि जो विकिरो वाक़ई को एॾो को घणो नथो थिए या कुझु किताब सिर्फ़ु थोरा विकिरो थियनि था, बाक़ी ईअं? हा, असल में किताब खे विकिरे करण जे लाइ हिकिड़ो माना तरीक़ेकार आहे। कहिड़ो तरीक़ेकार? इहे आहिनि त मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके फंक्शन्स थियनि था, कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, फेस्टिवल थियनि था,
त जेकॾहिं किताब उते डिस्प्ले थिए थो त असां ॾिठो आहे त माण्हू जेको आहे वॾे तादाद में जेको आहे सिंधी किताब असांजो ख़रीद कनि था। ऐं तव्हां जेको आहे आर्ट काउंसिल कराची में जॾहिं फेस्टिवल थींदा आहिनि त उन में असां त इहो ॾिसंदा आहियूं एज़ अ पब्लिशर एज़ अ राइटर, इहो हिकिड़ो मुंहिंजो तजुर्बो आहे त माण्हुनि जे हथनि में थैलियूं हूंदियूं आहिनि ऐं असां ॾिसंदा आहियूं त उन में सिंधी किताब हूंदा आहिनि। त इहा वॾी ॻाल्हि आहे, माण्हू किताब खे पढ़नि था ऐं माण्हू किताब ख़रीद बि कनि था। पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके एज़ाज़ी कापी जी उन में आहिनि त बाबा मूंखे एज़ाज़ी कापी मिलंदी। ऐं हिते मां तव्हांजी थोरी ॻाल्हि कटियां, मां वरी अक्सर इहो ॾिठो आहे त किताब जेको ख़रीद करे थो उहो लेखक न आहे, उहो को ॿियो अदब दोस्त आहे, को रीडर आहे, को स्टूडेंट आहे, उहो घणो थो करे। बाक़ी असांजो जेको पाण लेखक आहे न उहो एज़ाज़ी कापीअ जी तवक़ा थो करे। जी बिल्कुलु ईअं आहे। हा, उन में बि जेको आहे कुझु अदद कजे। हिकिड़ा असांजा अहिड़ा जेका अदीब ऐं शाइर आहिनि जेके किताब ख़रीद बि कनि था, पर हिकु गिव टेक आहे न। अव्हां जेकॾहिं मूंखे पंहिंजो बुक्स ॾिनो, किताब ॾिनो अव्हां पंहिंजो, त मूं ते बि हिकिड़ो माना इहो फ़र्ज़ु बणिजे थो त मां बि अव्हांखे माना पंहिंजो किताब तोहफ़े में ॾियां, त एज़ाज़ी कापी ॾियां। त इहो हिकिड़ो ट्रेंड आहे असांजे सिंधी अदीबनि में। उर्दू अदीबनि खे जेतिरे क़दुरु मां ॾिठो आहे उहे बि ईअं ई कनि था, उहे बि ईअं ई कनि था। पर किथे किथे उहे पैसनि में बि ॾियनि था पंहिंजनि ई दोस्तनि खे। उहे चवनि था दादा हीअ हेतिरे जो आहे किताब, त माण्हू किताब ख़रीद कनि था, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। न किताब ज़ाहिर ख़रीद कनि था तॾहिं त छपजनि था, तॾहिं छपजनि था बिल्कुलु। जेकॾहिं ख़रीद उन्हनि जी बंदि थी वञे, छपाई बि बंदि थी वञे, छपाई बि बंदि थी वञे। इन करे सफ़ा असली हूंदा बि न आहे, सिलसिलो टुक टुक त ज़रिए बि हले पियो, बिल्कुलु हले पियो। अच्छा, उन खां पोइ ॻाल्हाईंदासीं तव्हांजे पब्लिकेशन खां पोइ सिंधी अदबी संगत जा तव्हां हिकिड़ा रेगुलर मेंबर आहियो। जी बिल्कुलु। ऐं जिते अदबी संगत जूं दस्तूरी गॾिजाणियूं थियनि थियूं उन्हनि में तव्हां अक्सर एक्टिव ऐं सरगर्म रहिया आहियो। सिंधी अदबी संगत जो जेको 70-80 वारो दौरु हुयो उन में असां ॿुधंदा हुआसीं त उन में जेके वरी सीनियर अदीब आहिनि उहे अचनि था ऐं उहे उन्हनि खे नवनि लेखकनि जे लिखणियुनि ते अहिड़ो ॻाल्हाइनि था या उन्हनि खे ॿुधाइनि था त छा छा पढ़णु घुरिजे, कीअं कीअं पढ़णु घुरिजे, कहिड़ा कहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि। माना त हिकिड़ो सिंधी अदबी संगत जी दस्तूरी गॾिजाणियुनि जो हिकिड़ो सिलसिलो अहिड़ो हूंदो हो जंहिंसां हिकु लेखक जी ग्रूमिंग थिए, बिल्कुलु समार थिए, बिल्कुलु दर्सगाह। हा, दर्सगाह। हाणे जॾहिं खां गुज़िरियल 15-20 साल जेके असां ॾिसूं, शायदि हिकिड़ो तॾहिं जे दौर में एजाज़ मंगीअ कालम बि लिखियो हो त सिंधी अदबी संगत हाणे मुअल घोड़ो आहे जंहिंखे पूरणु घुरिजे, डप करे वेंदो। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं जी हींअर तव्हां कीअं था ॾिसो सिंधी अदबी संगत खे ऐं उन जे रोल खे? छा उहा अञा ताईं उन पैमाने ते हिकु लेखक जी ग्रूमिंग करे थी या सिर्फ़ु ईअं पंहिंजी ज़ाती दोस्तनि जी हिकिड़ी संगत आहे जेका वाह वाह हुनखे बि थी करे, वाह वाह हुनखे बि थी करे ऐं पंहिंजा प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि जा कराए? हा बिल्कुलु, अव्हांजी ॻाल्हि, अव्हांजो सुवालु ॾाढो दिलचस्पु आहे ऐं वॾी गहराई वारो सुवालु आहे ऐं हुन ते घणो ॻाल्हाए सघिजे थो। एजाज़ मंगी साहब जो ख़्यालु पंहिंजे हवाले सां आहे त मुअल घोड़ो आहे हुनखे दफ़नाइणु घुरिजे, पर मां सम्झां थो त इहे ॻाल्हियूं माना अॼु न थियूं आहिनि पर काफ़ी वक़्त खां अॻु में बि थियूं हुयूं। असल में इहे आहिनि अदीबनि जा पाण में इख़्तिलाफ़। ऐं ॿियो मरकज़ी जेका बाडी अचे थी त हिकिड़ा माण्हू उन पहुच ताईं नथा पहुची सघनि, छो त मरकज़ ताईं पहुचण जे लाइ हुनखे हिकिड़ो वोट घुरिजे थो, जंहिंखे वोट बैंक आहे त उहो माण्हू खटी थो अचे, जंहिंजा तालुकात वॾो लेखक आहे न उनजा न आहिनि। बिल्कुलु माना हिकिड़ी माना दुनियादारी जी दुनियादारी आहे। ऐं अक्सर लेखक जेके असां वॾा ॾिठा आहिनि उहे दुनियादारी वारा घटि ऐं पंहिंजे किरत वारा वधीक। शेख ख़याल ॾिसो त उन जी कहिड़ी दुनियादारी, घर वेठे लिखंदो, अमर जलील हाणे बि घर वेठो आहे। जी बिल्कुलु। हा, त वोट ऐं अदबी संगत उनजो सेक्रेटरी थियणु इन लाइ दुनियादारी खपे, उन यारी दोस्ती खपे। हा, असल में कुझु संजीदा क़िस्म जा जेके असां वटि जीनियस जेके राइटर आहिनि अॼु बि, उन में असल में घणो जेको फुक़दान आहे सिंधी अदबी संगत में त असांजा जेके सीनियर अदीब आहिनि न उहे घर में कुंड में वञी वेही रहिया आहिनि। उनजो फ़ाइदो वरी जेके
त्रिपति जेके अदीब आहिनि उन्हनि वरितो आहे त उहे सेक्रेटरी बणिया वेठा आहिनि, उहे काउंसलर बणिया वेठा आहिनि, उहे कर्ता धर्ता बणिया वेठा आहिनि। शायदि इहो ई सबबु आहे त सिंधी अदबी संगत पंहिंजो उहो इमेज विञाए वेठी आहे, छाजे करे जो जीअं तव्हां चयो ट्रिपताई आॾो अची विया। हा बिल्कुलु, इन जे करे पर पोइ बि जेकॾहिं ॾिसजे त सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, उनखां मां सम्झां थो त को बि इनकार न करे सघंदो। ही सिंधी अदीबनि जी हिकिड़ी तरक़ी पसंदि जेको आहे जमायत आहे, जंहिंमें असांजी जेको आहे नवां जेके अदीब आहिनि, नवां जेके शाइर आहिनि, नवां जेके नक़ाद आहिनि, उतां ई जनमु वठनि था ऐं उते क्लास में अचनि था। क्लास अॼु बि जेको आहे तव्हां किथे बि वञो सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थियनि थियूं। हाणे कराचीअ में जेकी थियनि थियूं उहे हफ़्तेवार नथियूं थियनि। हा, कराची में हाणे इहो आहे त 15 वार गॾिजाणियूं कनि था। पहिरियों हफ़्तेवार गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, पोइ कराची वारनि जेको आहे तक़रीबन सभिनी शाख़ुनि, मां जेतिरो ॾिठो आहे 6-7 जेके शाख़ूं आहिनि, त उन्हनि 15 वार जेको आहे गॾिजाणियूं कयूं आहिनि। पर उन हूंदे बि जेको आहे मेंबरनि जो अचण जो तादादु 10-12 इन खां वधे कोन थो। त कराची जहिड़ो शहरु आहे ऐं वेठा बि आहिनि, वेझो वेझो वेठा आहिनि, पर उन में सॼो ॾोह असांजे सीनियर अदीबनि जो बि आहे ऐं असांजे उन क़ियादत जो बि जेको आहे ॾोह आहे, जेके उन्हनि खे मेंबरशिप ॾियण जे बजाए उन्हनि खे एज़ाज़ी मेंबर था कनि। अड़े बाबा, तव्हां उन्हनि खे वोट खां छो था महरूम कयो? कंहिं बि माण्हू खे हिकिड़ो लीजेंड अदीब आहे, तव्हां उनखे मेंबर कयो था, घटि में घटि तव्हां उनखे वोट जो त हक़ु ॾियो। इहा किथां जी दानिशमंदी आहे त हिकिड़े दानिश्वर खे, हिकिड़े लेजेंड अदीब खे तव्हां बसि इहो लेबल ॾेई छॾियो, साईं तव्हां असांजा एज़ाज़ी मेंबर आहियो। इहो मां सम्झां थो त दुनिया में किथे बि अहिड़े क़िस्म जी रिवायत न आहे। ऐं ॿियो मां सम्झां थो सिंधी अदबी संगत तॾहिं जॾहिं हाणे ॾिसो सोशल मीडिया जो, जी भाऊ, हाणे मां कलाक तव्हां सचल ॻोठ मां अचो था? जी, सचल ॻोठ मां। आर्ट काउंसिल बिल्कुलु मां दस्तूरी गॾिजाणी। तव्हांजो अचणु उते अटेंड करणु ऐं मोटणु 4-5 कलाक विया तव्हांजा? जी बिल्कुलु। ठीकु आहे, 4-5 कलाक माण्हू विञाए ऐं पैसा बि भरे, ज़ाहिर आहे तव्हां मुफ़्त में कोन ईंदा, बस में या टैक्सी कन्वेंस में माण्हू करे थो, पैसा बि भरियो, वक़्तु बि सीड़ायो। हाणे सोशल मीडिया ते तव्हां पंहिंजो गज़ल रखो, तव्हांखे हिंद सिंध या जिते बि दुनिया में सिंधी वेठो हूंदो पढ़ंदो, उते हूंदा वधि में वधि 8-10 माण्हू जेके ॿुधंदा। हिते ई प्लेटफॉर्म अची वियो आहे, उन में तव्हांखे 100 माण्हू 1000 माण्हू था पढ़नि ऐं रायो बि था ॾियनि, लाइक बि था कनि ऐं सलाह बि था ॾियनि। त इन्हनि शयुनि जे करे बि सिंधी अदबी संगत जूं दस्तूरी गॾिजाणियूं मां सम्झां थो त कुझु डिस्टर्ब बिल्कुलु उनजो असर पियो आहे। ॿियो त उन्हनि खे वक़्त सां गॾु नयूं अट्रैक्शन्स पैदा करणु घुरिजनि, बिल्कुलु, जेके शायदि हू न करे सघिया आहिनि। अहिड़ी कशिश पैदा कनि सिंधी अदबी संगत जे क्लासिस जी, जो माण्हू चवनि था यार फेसबुक ते त रुॻो यारी बाशी आहे, वञी उनखे ॿुधूं जेको असांखे तनक़ीद करे ॿुधाए त हीउ शेर सही न आहे, हीउ लफ़्ज़ सही न आहे, हीअ ॿोली सही न आहे। पर हाणे उते बि जीअं त ईअं नथो थिए, बिल्कुलु, इन करे वाह लॻी पई आहे फेसबुक ते, कमाल शानदार आलीशान वेरी नाइस। उते बि इहा ई साॻी ॻाल्हि आहे, उते बि इहा ई साॻी ॻाल्हि आहे। फ़र्क़ु इहो आहे त फेसबुक ते तव्हांजी रीच घणी आहे, पहुच माण्हुनि ताईं वधीक आहे, बजाए जो उते 10 माण्हुनि खे ॿुधाइजे। वधीक तव्हां ॿुधाइजो, मां त हुन में न रहियो आहियां क्लासिस में एतिरो। बहरहाल क्लास में वञण सां हिकिड़ो इहो फ़ाइदो त आहे त अव्हां जेकॾहिं 8-10 दोस्त आहिनि त उनखे तव्हां रूबरू माना हथ मिलाए सघो था, भाकुर पाए सघो था, माना बाय फेस गैदरिंग करे सघो था। ऐं असां वटि मां वरी बि चवां थो त असांजा जेके सीनियर मेंबर आहिनि उन्हनि जो फुक़दान आहे। मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, सिंधी अदबी संगत शिकारपुर जी शाख़ जो, उते तमामु जेको आहे सीनियर मेंबर असां वटि आहिनि। उते शिकारपुर में मुमताज़ मंगी आहे ऐं आदर्श आहे, ज़िया शाह आहे, अनवर सुमरो आहे, डॉक्टर शरीफ़ शाह सुमरो आहे, आमिर अब्बास आहे ऐं ॿिया बि दोस्त असांजा आहिनि, नसीम बुखारी आहे, हमीर चांडियो आहे, मां ख़ुदि उते जॾहिं हुयुसि, ज़ुबैर सुमरो आहे, सलमान सुमरो आहे। काफ़ी माना सीनियरिटी उते शिकारपुर जी शाख़ में मौजूदु हुई, हाणे बि आहे। त उते जॾहिं तनक़ीदी क्लास थींदा हुया त तनक़ीदी क्लास वधि में वधि
2 कलाक 1.5 कलाक जी गॾिजाणी थींदी हुई, पर मूंखे यादि अचे थो त असां 4 कलाकनि जूं गॾिजाणियूं बि कयूं आहिनि। एॾियूं ज़बरदस्त क़िस्म जूं गॾिजाणियूं कयूं आहिनि, उन में तमामु घणो बहस थींदो हुयो ऐं तनक़ीद एॾी ज़बरदस्त ऐं शाहकार तनक़ीद थींदी हुई त उनजो हिते फुक़दान आहे। घटि में घटि कराची में मां जेको महसूसु कयो आहे त हिते असां वटि उहे सीनियर अचनि कोन था, उन करे तख़लीक़ुनि ते बसि जेके सैकड़ाट 2-3 दोस्त अचनि था, वेहनि था, या 2-3 के सीनियर आहिनि त उहे वरी उनजो भरम रखनि था। पर मां सम्झां थो सचो नक़ाद जेको उहो ई आहे जेको तख़लीक़कार खे हिकिड़े सही रस्ते ते हलाए। उनखे जेकॾहिं ईअं पुठी ठपेर छॾे त मां सम्झां थो त पोइ हू अॻिते जेको आहे अदब में तरक़ी करे न सघंदो। वॾे में वॾो इहो माना फुक़दान आहे असां वटि त असां यारी बाशी जे करे कंहिं ते तनक़ीद नथा कयूं। तनक़ीद हिकिड़ी जेका आहे मयारी तनक़ीद, उनजो फुक़दान आहे काफ़ी, ऐं उनखे असांखे जेको आहे आणणो पवंदो। भले पोइ उन में दुश्मनियूं बि पैदा थियनि, पर जेकॾहिं हुन जी नीयत साफ़ु आहे, हू अदब जे जेको आहे तरक़ी जे लाइ तनक़ीद करे थो, त मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो किरदारु आहे उन माण्हू जो, उन अदीब जो, उन शाइर जो, जेकॾहिं सुठी वाट कंहिंखे ॾिए थो। इहे त थी विया मौज़ू असांजा। बाक़ी तव्हांजो रहियो मौज़ू जेको हिते असां डिस्कस अञा न कयो, उहा शाइरी। जी भाउ, तव्हां मुसलसल लिखंदड़। जी बिल्कुलु। हा, तव्हांजो ही मजमूओ कविताउनि जी कहकशां, उन खां अलावा तव्हांजा ॿिया कहिड़ा मजमूआ आहिनि? हा, मुंहिंजो आहे किरोना जंग जहिड़ी आहे, नज़मनि जो किताबु आहे किरोना जे मौज़ू ते। ॿारनि जे लाइ हिकिड़ो मजमूओ मुंहिंजो छपियो हुयो, बालक धरतीअ जा टांडाणा। तक़रीबन हींअर मुंहिंजो नसरी नज़मनि जो किताबु आहे, तयारी में आहियां मां, डिसंबर में उनखे पब्लिश कबो। हा, नसरी नज़्म जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो। नसरी नज़्म तोड़े जो सिंध में काफ़ी लिखिया विया आहिनि, तमामु भरपूर बि लिखिया विया आहिनि, पर पोइ बि ॼण अञा उन नसरी नज़्म खे उहा स्पेस नथी मिले जेका पाबंद शाइरीअ खे क़बूलियत मिले। हिनखे अञा बि माना हल्का सही तरह क़बूल करण में अञा बि ओपन न आहिनि, या उनखे खुले दिलि सां क़बूल नथनि। इन सूरत हाल में तव्हां नसरी नज़्मनि जो हिकिड़ो पूरो मजमूओ था हाणे। जी बिल्कुलु। हा, इहा हिकिड़ी आहे हिमत वारी ॻाल्हि, बहादुरी वारी। जी बिल्कुलु। त नसरी नज़्म जे हींअर ताईं जे सफ़र ऐं अॻिते उन मुस्तक़बिल खे सिंध में, सिंधी ॿोलीअ में तव्हां कीअं था ॾिसो? सिंधी ॿोली जे हवाले सां पहिरियों त मां ॻाल्हाईंदुमि उर्दू अदब जे हवाले सां। उर्दू में तमामु घणो क़बूलियत आहे। हा, उते क़बूलियत आहे। वॾा नाला आहिनि अफ़ज़ाल अहमद सैयद, जी जी बिल्कुलु, जंहिंखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस नसरी नज़्म। जी बिल्कुलु। तोड़े जो हुन गज़ल बि लिखिया आहिनि, गज़ल बि लिखिया। जी जी। अफ़ज़ाल अहमद सैयद खां पोइ ज़ीशान साहिल वॾो नालो आहे, सारा शुगफ्ता थी वई, त हींअर ताईं खोड़ लिखजनि पिया ऐं उहे मञियल नाला। जी बिल्कुलु। पर असां वटि छा इन लेवल जा मक़बूल नसरी नज़्म जा शाइर या त न रहिया आहिनि, जो इहा सनफ़ एॾी न रही आहे? उन जो सबबु कहिड़ो आहे जो इहा सनफ़ अञा थोरो? हींअर नसरी नज़्म ते ईअं आहे त यूनिवर्सिटियुनि में जेको आहे उन ते एमफिल ऐं उन ते PhD या MA जो मोनोग्राफ उहे लिखिया विया आहिनि नसरी नज़्म ते। ऐं ॿियो त नसरी नज़्मनि जा काफ़ी मजमूआ बि शाया थिया आहिनि हींअर ताईं थियनि था। हा, असांजो पंहिंजो अव्हांजो ई दोस्त, असांजो दोस्त, उन जा बि मजमूआ छपिया। मुस्तफ़ा नांगराज आहे, उनजो मजमूओ छपियो आहे। रहमत पीरज़ादे जा 3 मजमूआ नसरी नज़्मनि जा छपिया आहिनि। फैज़ पीरज़ादो जी, हा, या ज़ैद पीरज़ादो, ज़ैद जा छपिया आहिनि। लकी जेको आहे दोस्त पंहिंजो, लियाकत रिज़वी जो ताज़ो मजमूओ। जी बिल्कुलु। बहरहाल कमु थिए पियो हिन कविताउनि जी कहकशां मुंहिंजे किताब में। इन में अव्हांखे घणा नसरी नज़्म मिलंदा, छो त बुनियादी तौर ते आउं शाइर आहियां। त मूं जेको स्टार्ट वरितो हुयो मज़मून निगारी ऐं कहाणी, ऐं पोइ वरी शाइरी, उन सां गॾु ॿाराणे अदब में नज़्म लिखिया मूं। त मैच्योर अदब में मूं वरी नसरी नज़्म तमामु घणा लिखिया हुया। ऐं मुंहिंजी तरबियत माना ईअं सम्झो त शाइराणे हवाले सां मुंहिंजी नसरी नज़्म में वधीक तरबियत थी, छो त उते मुंहिंजो ब्रादर डॉक्टर शरीफ़ शाह सुमरो, उन जी नसरी नज़्म ते एमफिल थियल आहे। त उन हवाले सां नसरी नज़्म खे मूं उते घणो पढ़ियो। मूंखे घर में उहा लाइब्रेरी मिली ऐं अदा जी उहा थीसिस बि समूरी उहा मूं पढ़ी। त उन हवाले सां मूंखे घणो तजुर्बो थियो नसरी नज़्म जो।
ऐं अव्हां जो सुवाल बि ॾाढो ज़बरदस्त आहे। अक्सर माण्हू ईअं ई चवंदा आहिनि त पोइ बि पॉपुलर छो न आहे नसरी नज़्म। असल में नसरी नज़्म सनफ़ अहिड़ी आहे जो इनखे पढ़ियो लिखियो माण्हू क़बूल करे थो। हिकिड़ो जेको माण्हू रिवायती तौरु शाइरी खे माना गुनगुनाए जेका ॻाए सघिजे थी उनखे वधीक उहो क़बूल करे थो। हिकिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू आहे जेकॾहिं नसरी नज़्म उनखे ॿुधायो तव्हां, उन में आख़िरी सिटुनि में जॾहिं उहो क्लाइमेक्स अचे थो त उनजो शिरक निकिरे थो त हीअ छा थी वियो। त नसरी नज़्म हुजण बि ईअं खपे त उन में जेका थीम आहे, उनजी जेका कहाणी आहे उनजी नसरी नज़्म जी, त उहा ॾाढी माना शानदार हुजणु खपे। ऐं हिन वक़्तु नसरी नज़्म जा शाइर उन में तजुर्बा करे रहिया आहिनि, लिखी रहिया आहिनि, मजमुआ बि अची रहिया आहिनि। ऐं मैगज़ीन जेकॾहिं तव्हां खणो, जेके माहवार या टिमाही मैगज़ीन अचनि था, उन में बि नसरी नज़्मनि जो तादादु माना जझो आहे। त इन शइ खे ॾिसी करे इहो चई सघिजे थो त हिन वक़्तु सिंधी अदब में नसरी नज़्म पंहिंजी मक़बूलियत जेको आहे माणे चुको आहे। इहा शइ आहे। ऐं ॿियो नसरी नज़्म ते हींअर जेको आहे सिंधी अदबी संगत गुलशन हदीद ॾाढो वॾो सेमिनार करायो। त उहो जॾहिं असां उते ॿुधोसीं, मकाला ॿुधासीं या शाइरनि खां शाइरी ॿुधीसीं, त वाक़ई हिकिड़ो लुत्फ़ु मिलियो, हिकिड़ी नई दुनिया मिली। त इहा ॻाल्हि आहे त नसरी नज़्म खे सम्झण वारा हिकिड़ो माना पढ़ियो लिखियो माण्हू हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, या उनजी उन सनफ़ सां जेका आहे दिलचस्पी हुजे, पोइ ई माना उहो उनखे सम्झी सघे थो। आख़िर में असां चाहींदासीं त तव्हां पंहिंजी शाइरी ॿुधायो, तव्हांखे यादि हुजे या अॼुकल्ह फ़ोन में आहे, फ़ोन में बि हूंदी बिल्कुलु, या हिन मां ॿुधाईंदो। मां ॾिसां थो फ़ोन में आहे त ठीकु आहे, न त किताब में ॿुधायूं था। दौर त अची वियो आहे, फ़ोन में बि तक़रीबन शयूं आहिनि। हा, फ़ोन में इहा सहूलियत अची वई आहे, सघजनि थियूं। जी बिल्कुलु। हर वक़्तु माण्हू डायरी त नथो खणी सघे, फ़ोन त हर वक़्तु माण्हू सां मौजूदु आहे। सही ॻाल्हि आहे। मसरूर साईं, गज़ल आहे, गज़ल अव्हांखे ॿुधायां थो। अॼु सुहाई नींहं जी ॼाणे वठूं, अॼु सुहाई नींहं जी ॼाणे वठूं, दर्द धूणे ॾेह जा छाणे वठूं। हिकु हयाती प्यार खे अर्पी अथमि, हिकु हयाती प्यार खे अर्पी अथमि, ॾात मुर्के ख़्याल खे वाणे वठूं। शहर में हर रोज़ पलजन तुहमतूं, शहर में हर रोज़ पलजन तुहमतूं, सोच सां इदराक खे माणे वठूं। पाण जुगनू पाण मंज़र देस जा, पाण जुगनू पाण मंज़र देस जा, सूंह उन जी दीद में ताणे वठूं। शाइरी अॼु रक़्स केॾो थी करे, शाइरी अॼु रक़्स केॾो थी करे, मोह खे एहसास में आणे वठूं। मक़्तर्ज़ा हिकु तसवुरु ज़िंदगी खे तो ॾिनो, हिकु तसवुरु ज़िंदगी खे तो ॾिनो, ढोल बणिजी इश्क खे ॼाणे वठूं। अॼु सुहाई नींहं जी ॼाणे वठूं, दर्द धूणे ॾेह जा छाणे वठूं। महिरबानी वहीद मोहसिन, कुर्ब प्यार, महिरबानी। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अदब जे जेका मौजूदा सूरत हाल आहे उन ते ॾाढी सुठी कचहरी थी। नाज़रीन, पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए कलमकार सां गॾु हाज़िर थींदासीं। अल्लाह।